अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमी ॾिसिजे आयो मेरान टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रुख़सार हैदर। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। घरू वज़ारत कोरोना SOPs ते अमल करण लाइ फ़ौज मुक़रर करण वारी सिंध हुकूमत जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। सिंध खां सवाइ सॼे मुल्क में फ़ौज मुक़रर करण जो ऐलान। गिलगित ऐं कश्मीर समेत 3 सूबनि में फ़ौज मुक़रर करण जो नोटिफिकेशन जारी। घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त सिंध में फ़ौज मुक़रर करण जो अञा फ़ैसिलो नाहे थियो। मुल्क में फ़ौज सिविल इंतज़ामिया सां गॾिजी SOPs ते अमल कराईंदी। पाकिस्तान में 24 कलाकनि दौरान कोरोना सबब वधीक 118 ॼणा फौत, 5611 नवां केस ज़ाहिर। वायरस विघे हयातियूं विञाईंदड़नि जो अंग 17,177 थी वियो। केसनि जो मजमूई अंग 7,95,647 ताईं पहुची वियो। कोरोना केस मस्बत अचण जी शरह 10% खां वधीक रही। हैदराबाद में कोरोना ख़तरनाक सूरत इख्तियार करे वई। वधीक 2 ॼणा फौत, 174 नवां केस ज़ाहिर। कोरोना केस मस्बत अचण जी शरह 24% ताईं पहुची वई। कासमाबाद, लतीफ़ाबाद जे 8 UCs में 5 मई ताईं स्मार्ट लॉकडाउन। PPM ने आमिर मक्सी MP नादिर मक्सी नेब रेडार ते अची विया। नेब सखर कंबर शहदादकोट ज़िले जे तरक़ियाती मंसूबनि ते रिकॉर्ड तलब करे वरितो। नेब जो चवणु आहे त नादिर मक्सी कंबर शहदादकोट ज़िले जा 2 अरब रुपयनि जा फंड झल मक्सी मुंतक़िल कया। महाबोर दौरान रोडनि जा ठीका मनपसंद माण्हुनि बिलावल शेख ऐं परसूराम खे ॾिना विया। 2008 खां 2013 ताईं तरक़ियाती स्कीमनि जी मद में 850 मिलियन रुपया कंबर शहदादकोट लाइ आया। ॿुधायो वञे त इहा रक़म किथे ऐं कहिड़नि मंसूबनि ते इस्तेमालु थी। कड़ी यासी मेजो ॻोठ रज़ा मोहम्मद ईसाणी में ईसाणी बिरादरी जी 2 धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो। फायरिंग में 2 ॼणा क़तल, 1 ज़ख़्मी। मारिजी वियलनि में लुकमान ऐं वज़ीर ईसाणी शामिल। घोटकी लॻ ॻोठ सॼण वारी में मच्छी जे सुकल तलाउ में 1 ॼणे जो लाश मिलियो। सखर पुलिस पारां पनुआकल जे कचे में ऑपरेशन दौरान 2 मुखबिन खे बाज़ियाब कराइण जी दावा। SSP सखर जो चवणु आहे त फराज़ नूर इलाही कलवर खे 10 ॾींहं अॻु अगवा कयो वियो हो। धाड़ेलनि हलंदड़ ऑपरेशन सबबि 2 मुखबिन खे छॾियो आहे।